الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وذكر فإن الذكرى تنفع المؤمنين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين جتے جی تیریوں لکھیوں لوح قلم تے تیریوں اج گھڑیوں گھارن آئیوں گوڑا بھلی گڈ تھی رہو بدھو صفت سردار دی قادر چیو قرآن میں صلوات پڑھو سرکار دی نہایتی واجب الاحترام برادران اسلام بالخصوص قبلہ سائیں سید غلام حسین شاہ بخاری المعروف و بابا سائیں سجادہ رشید درگاہ عالیہ سید غازی غلام حسین شاہ بخاری رحمت اللہ تعالی علیہ و دیگر علماء کرام حفاظ کرام آئل جماعت سکوری فقیر فقراء اسٹیج پہ بیٹھل اے موجے روبرو بیٹھل جماعت سکوری السلام علیکم ورحمت اللہ وعلیکم السلام تکاؤ سلام کرن سنتا ان جو جواب جن واجب ضروری ہے السلام علیکم وعلیکم السلام سلام دعا ہے مجھے آقا فرمایو جو کو اگ میں سلام کندو وہ اگ میں جنت میں ویندو سبحان اللہ اوان سلام تو کون تا کریو پر سلام جی ورندی بھی کون تا دیو بری جو دفعہ السلام علیکم وعلیکم السلام یہ بالخصوص ہن محفل جا خاص مقرر قبلہ سائیں کرم اللہ الہی اور فضلبر سائیں ماتری وارا آئینو کوئی تشریف کھڑی دا تمام اساں کے وائد خدائیں دا روحانی خطاب ہوں دو ان کا آگے میں چند کلمات ضروری اما پیاری جماعت کی بدان دے لائے یہ فقیر پر تقصیر توادی آڈو بیٹھوا
मूंखे उमेद आहे त तव्हां मुंहिंजो ॻाल्हियूं गौर सां ॿुधंदा। इंशा अल्लाह ताला क़ुर करीम खे गौर सां ॿुधण सां दिलि ताज़ी थींदी आहे, अक़ीदो रोशन थींदो आहे, माण्हू जो ईमान ताज़ो थींदो आहे। क़ुर मजीद उहो अल्लाह जो किताब आहे जंहिंमें 1500 साल थी विया पर उन में वार जेतिरो बि फ़र्क़ु कोन आयो आहे। भलारो महीनो हले पियो शहबान शरीफ़ जो, हिन खां पोइ तक़रीबन 10-12 ॾींहं खां पोइ वरी रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो अचे पियो। छा ख़्यालु आहे त रमज़ान जो महीनो भलारो अचे नथा? छा अचे? मन फरह बिदुखूल रमज़ान क़द गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। असांजे सुहिणे नबी फरमायो त जेको शख़्स रमज़ान जे अचण जी रुगो ख़ुशी कंदो, अल्लाह उन जा पोयां सभु गुनाह माफ़ करे छॾींदो। आहे रमज़ान जे अचण जी ख़ुशी आहे कोन्हे अदा? अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशी उनखे थींदी आहे जेको रमज़ान जा रोज़ा बि रखंदो आहे त तरावियूं बि पढ़ंदो आहे। 30 रोज़ा हुजनि ऐं 20 तरावियूं रोज़ पढ़जनि। घणियूं अदा? 8 त कोन था पढ़ो न, मता 8 वारे जे पुठियां लॻो। 20 आहिनि। अॼु बि मके पाक में, हरम पाक में, मदीने पाक में 20 रकातूं। तक़रीबन पाकिस्तान में 2 लख मस्जिदूं आहिनि। घणियूं अदा? 2 लख मस्जिदुनि में तरावी नमाज़ थींदी आहे। सभिनी में 20 रकातूं पढ़ियूं वेंदियूं आहिनि। ऐं यदुल्लाहि अलल जमाअत, अल्लाह जी रहमत जो हथ बि जमात ते हूंदो आहे। जमात जी माना आहे डिघी जमात। अल्हम्दुलिल्लाह, पूरे पाकिस्तान में अहल सुन्नत व जमात डिघी जमात आहे। अवां ऐं असां उन जमात सां वास्तो रखूं था। अॼु तव्हां सैयद राज़िक़ ॾिनो शाह बादशाह रहमतुल्लाह ताला जे ॿिए उर्स शरीफ़ ते आया आहियो। ॻाल्हियूं कंदे कंदे 2 साल मटे विया, वरी ॻाल्हियूं कंदे कंदे ज़िंदगी गुज़री वेंदी। पर मुंहिंजा अदा, मुंहिंजा दिलबर, ख़ुदारा इन अल्लाह वारनि जी सोहबत मोहब्बत पैगाम जा असांखे सिखणो आहे, अमल करणो आहे। साईं सैयद राज़िक़ शाह बादशाह जेतिरी क़ुर सां मोहब्बत कंदा हुआ, रमज़ान सां मोहब्बत कंदा हुआ, एतिकाफ़ में बि वेहंदा हुआ, क़ुर बि सॼो ॾींहुं पढ़ंदा हुआ, दुरूद बि पढ़ंदा हुआ, त मदीने वारे साईं जो ज़िक्र बि कंदा हुआ। साईं जा मोतक़िद मुरीद ॾाढे सुभाणे अल्लाह चओ। आवाज़ी सुभाणे अल्लाह टंडो बाबू टिपी वञे, ॾाढी तो सुभाणे अल्लाह। हाणे ईअं ई मोहब्बत सां मूंसां गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मज़ो कोन आयो। जेतिरी जमात मोहब्बत वारी वेठी आहे ओतिरो आवाज़ न आहे। सभई गूंगा न थियो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं ज़ुबान ॾिनी आहे ॻाल्हाइण जी। इन ॻाल्हाइण में दुरूद पढ़ंदा त मज़ो ईंदो। वरी पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हर मेड़ाके जो, हर इज्तिमा जो को न को मक़सद हूंदो आहे। ये अॼोके इज्तिमा जो मक़सद आहे त सुहिणा क़िबला साईं सैयद राज़िक़ ॾिनो बादशाह रहमतुल्लाह ताला जन्नतुल बक़ीअ वारे जी रूह खे ईसाल सवाब करण जे लाइ ही क़ुर पाक जी महफ़िल मल्हाई पई वञे। महफ़िल क़ुर जी आहे त क़ुर हले न था।
अवां नातूं ॿुधूं, अवां गज़ल ॿुधा, अवां वायूं ॿुधियूं। हाणे मुंहिंजी दिलि चवे थी त 2-3 मिंट अलाह जो क़ुर बि ॿुधो। क़ुर ॿुधण वारा ॿई हथ मथे खणो भला। अल्हम्दुलिल्लाह साईं, हे त सभु क़ुर जा आशिक़ आहिनि। ॿुधो क़ुर 27 सिपारो आहे। कहिड़ो आहे? क़ुर में सिपारा घणा? 31। हाँ 30 पूरा, न 29 न 31 बल्कि 30। रमज़ान जा रोज़ा बि 30 त क़ुर जा सिपारा बि 30। ऐं अॼु तव्हां बि इहो वाइदो कयो त इंशाअल्लाह ताला जेको क़ुर मां ॿुधंदासूं कोशिशि करे उन ते अमल बि कंदासूं। जीअं मुंहिंजे सुहिणे सैयद राज़िन शाह बादशाह वटि जेको ईंदो हो, आलिम हुजे त उनजी पंहिंजी इज़त कंदा हुआ, हाफ़िज़ हूंदो हो उनजे लाइ रली विछड़ाईंदा हुआ। इहो सिर्फ़ु क़ुर जे करे इज़त कंदा हुआ, वरना को जमाली आहे, को कुंभार आहे, को सूमरो आहे, को मेमण आहे, को केरु आहे त को केरु आहे। ज़ात जो फ़र्क़ु कोन कंदा हुआ, क़ुर मजीद जी इज़त कंदा हुआ। रैली ॾींदा हुआ, विहाणो ॾींदा हुआ, चांहि पुछंदा हुआ, नगर पुछंदा हुआ, कुर्ब ॾींदा हुआ, कचाई कंदा हुआ, क़ुर जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। इहा ॻाल्हि कंहिंखां विसरियल कोन्हे। अॼु बि सुहिणो साईं असां खां विछड़ियो आहे पर विसरियो जेके विसरी वियो आहे सो हथ मथे खणे। कंहिंखे कोन विसरियो आहे न त पोइ ॾाढे चओ अॼु बि विछड़ियो आहे पर सुहिणो साईं असां खां विसरियो न आहे। उनजी ॿी वरसी आहे, उन ॿी वरसीअ ते पैगाम ॿुधो, उन सैयद जी सीरत ऐं किरदार ॿुधो। ख़ुदा जो कसम आहे, नबी सन में जलसो हो, ही फ़क़ीर गॾु हो। जीअं जो साईं अॻा मूं हथ चुमिया, मूंखे ॾिसी खिली चई हाफ़िज़ जलसे में क़ुर घणो पढ़जा। सुहिणे सैयद छा फरमायो अथव? जलसे में क़ुर ॻाल्हि आई कोन त तव्हांखे क़ुर वणे ई कोन थो पिया। छा घणो पढ़जा? माण्हू चवंदा आहिनि त वायूं घणियूं हुजनि, बैत घणा हुजनि, शेरो शाइरियूं हुजे, सुभान अल्लाह मौलवी भंज छोड़िया। अबा छा चयो? चई त राज छा, पर मौजादा क़ुर में उहा ताक़त आहे, क़ुर में उहो असर आहे जिन क़ुर जी दामन झली आहे। अॼु उनजी मज़ारनि ते कुंबा अॾा पिया आहिनि। अॼु उन्हनि जे सालियाने उर्स ते हेड़ी जमात गॾु थी आहे। दुआ कर ख़ुदा असांखे क़ुर सां मोहबत नसीब फरमाए। क़यामत वारो रिहाणो थींदो। मुंहिंजे आका फरमायो त रमज़ान शरीफ़ ऐं क़ुर शरीफ़ इहे ॿई गॾिजी ईंदा। रमज़ान जो मौजा मौला हिन बाने जे लाइ आऊं सिफारिश करियां थो, हिन पूरा 30 रोज़ा रखिया। अल्लाह जो क़ुर जो मौला आओ हिन जे हक़ में सिफारिश करियां थो। ही बि मूंखे राति जो पढ़ंदो हो, राति जो ॿुधंदो हो। मदीने वारे साईं फरमायो त रमज़ान जा रोज़ा ऐं क़ुर शरीफ़ जा जी अल्लाह पाक शफ़ात क़बूल करे बाने खे जन्नत नसीब फरमाईंदो। त मुंहिंजे सुहिणे साईं राज़िन शाह बादशाह खे क़ुर सां मोहबत हुई। अॼु क़ुर दिलि खोले ॿुधजा, ऐं क़ुर पढ़ंदो, उनजी माना सवली सिंधीअ में कंदुसि। इंशाअल्लाह ताला तुंहिंजो क़ल्ब खुली वेंदो त अल्लाह जो क़ुर चए छा थो। अल्लाह ताला फरमाए थो वज़किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन। मीलाद जे महीने में जेका आयत पढ़ंदा ॿुधंदा आहियो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, लक़द मन्नल्लाहु अलल। अवां मोहब्बत वारा आहियो पर वेसारा घणा आहियो। अवां का ॻाल्हियूं विसरी जल्दी वञनि थियूं, वेसारा न थियो। क़ुर ॿुधो था, हर साल में महफ़िल मीलाद थींदी आहे। आलिम सबूरा इहा आयत पढ़ंदा आहिनि लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। हिन आयत में अल्लाह ताला फरमाए थो वज़किर, ऐं मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद करीम तूं नसीहत फरमा। नसीहत छा कर था? उम्मत खे नसीहत कर। छा सां? बैतन सां।
शेरो शायरी सा कसीदन सा न फज़क्किर बिल क़ुरआन मन यख़ाफ़ु वईद। इते खोड़ हाफ़िज़ वेठा आहिनि तव्हां पुछा करियो त इहो अलाह जो क़ुर आहे। अलाह जो क़ुर आहे, लफ़्ज़ बि क़ुर जो अचे थो। फरमाइण वारो अलाह हुआ पंहिंजे हबीब खे फरमाए थो त फज़क्किर बिल क़ुरआन, मुंहिंजा हबीब अॻोरा तोखे मुंहिंजो त नसीहत कर, पर कहिड़ी कहिड़ी शइ सां नसीहत कर? क़ुर सां नसीहत फरमा। क़ुर सां छा सां? क़ुर सां नसीहत फरमा। छो? फ़ाइदो कहिड़ो थिए थो? फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन। बेशक क़ुर सां नसीहत मोमिननि खे फ़ाइदो ॾींदी आहे। क़ुर मां नसीहत फ़ाइदो कंहिंखे ॾींदी आहे? मोमिन के चइबो आहे? इन्नमल मुमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यर्ताबू। मोमिन उनखे चइबो आहे जेको अल्लाह खे मञे ऐं अल्लाह जे रसूल खे मञे। अल्लाह खे मञण खां पोइ, रसूल खे मञण खां पोइ शक न करे, हुनखे पक हुजे त क़ुर सचो किताब आहे। चओ अल्लाह जो क़ुर मरण खां पोइ हर शइ ख़त्म थी वेंदी, पर जेकॾहिं तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो क़ुर पाक जो लफ़्ज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह 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 इहो बि क़ुर जो लफ़्ज़ आहे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जेकॾहिं तो आंगुरनि ते इहो ज़िक्र कयो हूंदो, ख़ुदा जो कसम आहे तुंहिंजा हथ कफ़न में हूंदा, पर जो ॾींहं जे चंड खां वधीक कफ़न में तुंहिंजा हथ चमकंदा रहंदा। छो? इन जे करे जो तो क़ुर जा लफ़्ज़ पढ़िया हा, अल्लाह जे क़ुर जो तो ज़िक्र कयो हो त मुंहिंजा कब्रिस्तान त दुनिया में हज़ारे आहिनि, लखे आहिनि, पर मुंहिंजे नबी ऐं तुंहिंजे नबी ग़ैबदान नबी फरमायो, आख़िरी नबी फरमायो, यतीमनि जे यार नबी फरमायो, ग़रीबनि जे ग़मख़्वार नबी फरमायो त ॿ अहिड़ा मुक़ाम आहिनि जेके ईअं पिया चमकनि जीअं सिज ऐं चंड चमकंदो आहे। कहिड़ा मुक़ाम? कहिड़ा मुक़ाम? हिकिड़ो अल जन्नतुल मुअल्ला वल जन्नतुल बक़िया। हिकिड़ो मके पाक में मुक़ाम आहे, ॿियो वरी मदीने पाक में मुक़ाम आहे। मके वारे मुक़ाम जो नालो आहे जन्नतुल मुअल्ला, मदीने वारे मुक़ाम जो नालो आहे जन्नतुल बक़िया, जिते तुंहिंजो मुंहिंजो मुर्शिद ॾाढी त सुभान अल्लाह अॼु बि ॿुधे वेठो, अॼु बि ॾिसे वेठो। रूहानी ताक़त अहिड़ी आहे, जिस्मानी ताक़त ख़त्म थी वेंदी, जिस्मानी ताक़त मरी वेंदी, पर रूहानी ताक़त चओ न ख़त्म थींदी आहे न मरंदी आहे। चओ चओ रूहानी ताक़त न मरंदी आहे न ख़त्म थींदी आहे। कीअं कीअं भला? हेॾा मुंड निहार, अवां हिकिड़े ज़िंदा माण्हूअ खे दफ़न करियो 5 मिंट जे लाइ, सिर्फ़ 5 मिंट, 5 मिंट उनखे क़ब्र में सुम्हारे, पोइ अवां जो दोस्त वञे चवे अस्सलामु अलैकुम, अदा कहिड़ो हाल आहे? क़ब्र में तुंहिंजो कहिड़ो हाल आहे? वरी 5 मिंट खां पोइ मिटी लाहे उनखे क़ब्र मज़ा उथार, उनखां पुछा कर त भला तुंहिंजी क़ब्र ते केरु आयो, कंहिं तोखे सलाम कयो? को न ॿुधाए सघंदो, पर ख़ुदा जो कसम आहे अल्लाह जो अहिड़ो निज़ाम आहे, हिन भाटे मज़ा रूह निकिरी वञे, उन रूह खे ख़ुदा अहिड़ी ताक़त ॾींदो आहे, भले 100 साल वटे वञनि, 100 साल खां पोइ बि तूं जेकॾहिं मुर्शिद जी मज़ार ते वेंदे, पीर जी मज़ार ते वेंदे, बाबे जी मज़ार ते वेंदे, जीजर मां जी मज़ार ते वेंदे, सलाम करणु तुंहिंजो कमु आहे, क़ब्र वारे खे वरी जवाब ॾियणु क़ब्र वारे जो कमु आहे।
कबर वारे छो हाणे जिस्मानी ताकत ना है हाणे रूहानी ताकत आ ही महफिल बि रूहानी आ रूह जो ताल्लुक जिस्म खां मथे आ ही अख बंद थींदी नज़र ख़त्म थी वेंदी पर रूहानी नज़र अहिड़ी त तुंहिंजी तेज़ थी वेंदी जो तूं वेठो हूंदे मदीने में पर तूं इंशाअल्लाह ताला सईद खान वारे ॻोठ वारे जलसे खे ॾिसी रहियो हूंदे सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हां कुरान जी आयत ॿुधी अल्लाह ताला फरमातो वज़किर मुंहिंजा हबीब नसीहत फरमा फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन बेशक नसीहत मोमिनन खे फ़ाइदो ॾींदी आहे इंशाअल्लाह ताला साईं दिलबर साईं ईंदा नसीहत कंदा उहा रूहानी नसीहत हूंदी तव्हां सभु गौर सां ॿुधंदा इंशाअल्लाह ताला अॼोकी महफ़िल अल्लाह से पंहिंजी रज़ा में क़बूल फरमाईंदो मुंहिंजे मुर्शिद जो रूह ख़ुशि थींदो उते जन्नतुल बक़ीअ में मुंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ साईं दुआ घुरंदा हूंदा ऐं सैयद साईं हाजी सालिम अहमद शाह साईं सैयद अब्बास अली शाह साईं सैयद ख़ाजू हुसैन शाह बुखारी उहे बि हरमैन शरीफ़ में वेला आहिनि उहे बि पंहिंजनि मुरीदनि जे लाइ मोतक़दनि जे लाइ दुआ था घुरनि इंशाअल्लाह ताला सैयदनि जो दुआऊं निमन जो छाऊं बेड़ा ई पार अल्लाह से मुझे चवण के पंहिंजे तव्हांजे ॿुधण खे पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए।